नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ सीएनजी रोड जे ॻोठ दाइम हिंगोरो में सिरनि जी गैरक़ानूनी भट्ठे जे धुएं सबबि रवासिन साह जे बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। 1 साल खां गुती आबादी में रहंदड़ भट्ठे मालिक ज़ैनलदीन पठान, बिस्मिल्ला ख़ान पठान रवासिन जे एहतजाज ऐं दाहूं बावजूद बि भट्ठो बंदि न कयो आहे। रवासिन अलादाद हिंगोरो, अहमद अली हिंगोरो, सलीम हिंगोरो, हलो भील ऐं ॿियनि जजे तादाद में गॾिजी भट्ठे मालिकनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त गैरक़ानूनी हलंदड़ भट्ठे जो धुएं सबबि रवासिन खे साह जी बीमारियुनि समेत इलाइक़े जा क़ीमती वण पिणु सड़ी रहिया आहिनि। चौपायो माल पिणु धुएं सबबि बीमारी में मरी रहियो आहे। हिननि डीसी सांगड़ खे चिता ॾींदे चयो त फौरन एहतजाज जो नोटिस वठंदे हलंदड़ गैरक़ानूनी भट्ठो बंदि करायो वञे। ॿी सूरत में डीसी ऑफिस जे अॻियां धरनो हंयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।